हेलो 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 हाँ हेलो हेलो आवाज न सोचे आवाज अचे तो तू छा अचे तो हाँ हाँ एडी आले यहाँ से एडिया हाँ काल की क्यों थी कल मां ने क्यों के नंबर ते काल क्यों मैं बेद न बद कर क्यों तो तो नंबर ते काल के ये दस हाँ ये तुझे काल है नंबर हले तो काल हाँ तुझे तू घर दे नंबर ते काल क्यों तुम्हारे ए तोरे घर जो नंबर आप के जो है मुखे ना हो खबर तो खबर नहीं न। हो तू मत बना तू वो खबर दोस्तों छा तव्हां जे घर जे नंबर ते बि कोई अननोन नंबर कॉलिंग करे थो ऐं कोई रॉन्ग नंबर तव्हां जे नंबर ते कॉलिंग करे तव्हांखे परेशान करे थो त पोइ इन जो हल मां खणी आयो आहियां। तव्हां चओ था त असां हुनजी डिटेल कढूं ऐं हुनखे पकड़ियूं त पोइ तव्हां जे लाइ मां हिकिड़ो अहिड़ो सॉफ्टवेयर खणी आयो आहियां। मुंहिंजे बायो में लिंक लॻल आहे, जल्दी जल्दी वञी हुनखे क्लिक कयो ऐं हेठि स्क्रॉल करे सिम ओनर जे ऑप्शन खे क्लिक कयो। उन खां पोइ हेठि अचो, क्लिक हेयर जो ऑप्शन ईंदो, उनखे क्लिक करे 30 सेकंड वेट कयो। तव्हां ऐप डाउनलोड कयो। ऐप डाउनलोड करण खां पोइ तव्हां उन जो नंबर लॻाईंदो सॼी डिटेल तव्हांजे साम्हूं अची वेंदी। केरु बि ईंदो, किथां बि ईंदो, पकड़िजी वेंदो। त पोइ देरि सां जी जल्दी जल्दी वञो ऐं हुनजी डिटेल कढो। ऐं उन खां अलावा हिन ऐप में तमामु घणा पैकेज आहिनि, चइनी सिम जा तव्हां पैकेज कराए सघो था। त पोइ कंहिं बि सिम जो तव्हांखे पैकेज कराइणो हुजे त बि उते तव्हांखे सस्ते में, बिल्कुलु सस्ती प्राइस में मिलंदो। त पोइ जल्दी जल्दी वञो, पकड़ो हुनखे।